अस्सलाम वालेकुम या अली मदद। ही आहे ख़ुदाबाद वारी मस्जिद ज़िलो दादू सिंध। तमामु तारीख़ी मस्जिद आहे। हिन जो तालुक़ कलहण जे दौरे हुकूमत जो आहे ऐं ही मस्जिद उन वक़्तु कलहण जो तख़्तगा हुई ऐं हिन मस्जिद जी तारीख़ तमामु पुराणी आहे। चवनि था त जॾहिं मुर्शिद लतीफ़ हिते आयो हो त मुर्शिद लतीफ़ खे हिते कलहण हिकिड़ो माजून ॾिनो हुयो जंहिंमें ज़हर हुई ऐं उहो मुर्शिद लतीफ़ दरियाह में विधो त मच्छियूं मरी वियूं। जंहिंखां पोइ कलड़ा मुर्शिद लतीफ़ जा मुरीद थिया ऐं माफ़ी घुरियऊं। उन खां पोइ लतीफ़ जी दुआ सां मियां कलोड़े ग़ुलाम शाह कलोड़े जो जनमु थियो जंहिं सिंध ते हुकुमरानी कई ऐं उन जी हुकूमत में तमामु सिंध वॾी तरक़ी कई। हीअ आहे ख़ुदाबाद जी मस्जिद। हीअ ॾिसो तमामु ओल्ड आहे, बिल्कुलु हींअर झूनी थी वई आहे। हिन जी मरमती कमु बि जारी आहे। माशा अल्लाह तमामु प्यारी मस्जिद आहे। हीअ ॾिसो माशा अल्लाह हीअ छत आहे हिन जी मस्जिद जी। हीअ ॾिसो तमामु छत आहे, पुराणी थी वई आहे। हीअ अचो तव्हांखे ॿाहिरि जो दीदार करायां। हीअ ॿाहिरि जो नज़ारो आहे। मरमती कमु जारी आहे। माशा अल्लाह ओ हीअ हेसि ताईं आहे। हीअ वरी हेसि ताईं आहे। हीअ ॿाहिरियों गेट आहे जितां दर मस्जिद में दाख़िल थिबो आहे। हीअ मस्जिद जो सैन मुबारक आहे। हीअ मस्जिद जो सैन मुबारक आहे। हीअ मस्जिद जो कमु आहे। सो अलाह बहितर कंदो इंशा ताला। हीअ तमीरात कमु बि पूरो थी वेंदो ऐं मस्जिद जी उमिरि वरी नई थींदी ऐं वधी वेंदी। सो मोकिलणी न आहे, दिलि दुआ में यादि। अलाह ख़ैरु कंदो। वरी असांखे हींअर हितां वापसि अॻिते रवानो थियणो आहे शिकारपुर जे तरफ़। असीं काल खां निकितल आहियूं कराची खां। राति जामशरे में तरसल हुआसीं। सेवण जो दीदार बि कयोसीं, भॻो ठुड़ो जबल बि ॾिठोसीं। हीअ ख़ुदा मस्जिद आबादी वारी मस्जिद जो बि तव्हांखे दीदार करायोसीं। इनशा ताला अॻिते बि को दीदार थींदो। तेसि ताईं दिलि दुआ में यादि। अस्सलामु अलैकुम या अली मदद। ख़ुदा हाफ़िज़। ख़ुदाबाद दादू ज़िलो सिंध। अल्लाह वाही महर फ़क़ीर खे दुआ में यादि रखंदा। बेड़ा ई पार।